कैनेडा हलजे है ना। ऐं काज़ी मशहूद साहब खे इहो क्रेडिट आहे त जस्टिन ट्रूडो जेको ऑस्ट्रेलियन प्राइम मिनिस्टर आहे हाँ उन वॾी खां ॻाल्हि। कल्चर डे ते पैगाम वरितो। बल्कि उन्हनि ऐं खां सरकारी तौर ऐं अल्बर्टा जी जेका पार्लियामेंट आहे उनमें सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वियो ऐं उतां जे पार्लियामेंटेरियंस ग्रीट कयो ऐं सिंध जी सकाफ़त ते ॻाल्हायो। इहो मशहूद काज़ी खे क्रेडिट वञे थो जंहिंखे तव्हां लाइव ते वठो। बिल्कुल काई साहब तव्हांखे भलीकार चऊं था कैफ़े सकाफ़त में सिंध जे इन ख़ूबसूरत रंगन भरी ईद ते तव्हांखे ईद जूं वाधायूं हुजनि, सकाफ़ती ईद जूं। लख कुर्ब भलीकार। वॾी महिरबानी बख़्शण तव्हां मौक़ो ॾिनो ऐं साईं सरदार शाह तव्हां वॾी कुर्ब तव्हां ॾाढो सुहिणो तारुफ़ करायो। ऐं इनजे लाइक़ु बिल्कुलु न आहियां। इहो असांजा सभिनी दोस्तनि जो गॾियल टीम वर्क आहे। पर असांजे लाइ वाक़ई इहा तमामु फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे जो अल्बर्टा दुनिया जो पहिरियों सूबो आहे जंहिं सरकारी सतह ते सिंधी कल्चर खे मंज़ता ॾिनी आहे। बिल्कुलु इन में तमामु असांजे प्यारनि दोस्तनि सभिनी जो किरदारु रहियो आहे। पर यकीनन असांजे लाइ इहो हिकिड़ो तमामु वॾो माइल स्टोन आहे। ऐं जीअं साईं सरदार शाह चयो त पहिरियों दफ़ो हिन साल असांजे प्राइम मिनिस्टर जस्टिन ट्रूडो साहब बि सिंधी सकाफ़त ॾींहं ते असांखे कांग्रेचुलेशन्स जो मैसेज मोकिलियो आहे। उन मैसेज जी बदकिस्मती सां सिंध जे अख़बारनि में रिपोर्टिंग कुझु अहिड़े तरीक़े सां थिए पई जंहिं ते सिर्फ़ु अफ़सोस ई करे सघिजे थो। हींअर अख़बार हिकिड़ी रिपोर्ट क्लिक पढ़ी पई त कैनेडा जी हुकूमत सकाफ़ती ॾींहं ते सिंधियुनि जे लाइ आम मोकल जो ऐलान कयो आहे। त हिन क़िस्म जी जेका रिपोर्टिंग आहे सा थोरो परेशान कोन आहे। लेकिन इहो आहे हिकिड़ो सुठो जेस्चर असांजे प्राइम मिनिस्टर जे तरफ़ां आयो आहे। अल्बर्टा जे प्रीमियर असांखे मुबारक ॾिनी आहे। ऐं आउं साईं सरदार शाह खे ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधायां त हिकु कलाक खां पोइ असां हिकिड़ो इहो बि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो यूनिक ट्रेडिशन असां विधी आहे जो असां वर्चुअल ग्लोबल सिंधी कल्चरल डे मल्हायूं पिया जंहिंमें 450 माण्हू रजिस्टर थी चुका आहिनि। ऐं असां सभु ते लाइव हूंदासीं जंहिंमें तमामु वॾा ॾाह जेको आहे पंहिंजो सिंध जे तारीख़ सिंध जे सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हाईंदा ऐं बहितरीन म्यूज़िक बि पेश कंदासीं। इहो बि मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं किथे बि कोन थियो आहे हिन तरीक़े सां हिन दुनिया में। इहो बि असांजे लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बाक़ी जेको सिंध जो कल्चर आहे जीअं साईं सरदार शाह जहिड़े मुदबर माण्हू जे वेठे मुंहिंजे लाइ त ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो आहे। पर आउं ज़रूरु इहो चवंदुसि त असां हिकु अहिड़ी तहज़ीब जा अमीन आहियूं जंहिं तहज़ीब असांखे अमन सेखारियो, जंहिं तहज़ीब असांखे रवादारी सेखारी, जंहिं तहज़ीब असांखे दुनिया में रहण जो सलीक़ो सेखारियो। असां उन तहज़ीब जा वारिस आहियूं ऐं असांखे न सिर्फ़ु इन ते फ़ख्रु करणु घुरिजे बल्कि इन जे प्रिज़र्वेंस जे लाइ पंहिंजी नई जनरेशन ताईं इन तहज़ीब खे पहचाइण जे लाइ असांखे तव्हांखे गॾिजी कमु करणो आहे। ऐं उन में असांजे लाइ सभिनी खां मथे ज़रूरी इहो आहे त असां पंहिंजे नौजवान नस्ल में पंहिंजे सकाफ़त सां, पंहिंजे सूबे सां, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत करणु सेखारियूं, उन्हनि जी एजुकेशन खे इनेबल करियूं, उन्हनि खे टेक्नोलॉजिकल अवेयरनेस ॾियूं। छाकाणि हीअ दुनिया टेक्नोलॉजी जी हाणे थी वई आहे। जेकॾहिं असांजो नौजवान तालीम में पोयां हूंदो या टेक्नोलॉजी जे शोबे में पोयां हूंदो त असां सिंध खे जंहिं लेवल ते वठी वञणु चाहियूं था, पंहिंजे ॿोलीअ खे जंहिं लेवल ते वठी वञणु चाहियूं था, उन में ॾाढा चैलेंजिस ईंदा। जी जी। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे तव्हां सां मशीद काज़ी साहब। उते तव्हां जेके बि कमु कयो पिया कल्चर खे जेको आहे उहो प्रमोट करण जे लाइ, उनजो न्यू जनरेशन खे छा पिया ॾिसो, कहिड़ो उन ते असरु थिए पियो या हू उनखे ओन करण लाइ तयारु आहिनि, अडॉप्ट करण लाइ तयारु आहिनि या कोन्हनि? तव्हांखे हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ॾियां थो त असांजे कैलगरी शहर में या कैनेडा अमेरिका में असांजा नौजवान ॿार हींअर मुंहिंजे पंहिंजे घर जा ॿार सभु ड्रेस अप थिया, सिंधी टोपियूं अजरकूं पाए हिन प्रोग्राम में शरीक थियण जे लाइ वेठा आहिनि। सिंधी ॻाल्हाइनि था, सिंधी पढ़ी वञनि था। यानी कि जेके ॿार कैनेडा में ॼा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं सिंधी ॻाल्हाइण अचे थी, सिंधी पढ़णु अचे थी, त आउं सम्झां थो त इहा असांजी ऐं तव्हांजी हिकिड़ी मुश्तरका कामयाबी आहे ऐं असांजी सकाफ़त जी कामयाबी आहे। ऐं सिंधी ॿार आहिनि जेके पंहिंजे कल्चर खे न सिर्फ़ु मल्हाइनि था बल्कि उनखे प्रोमोट करण जे लाइ असां सां गॾु बीठा आहिनि। बिल्कुलु ज़बरदस्त। काई साहब सची ॻाल्हि इहा आहे त अवां पारां जॾहिं बि ॿाहिरि मुल्क में आयो त ॼण सिंध जा सफ़ीर आहियो ऐं ज़ाती तरह मूंखे इहा ख़बर आहे त अवांजो कुटुंब माशाअल्लाह तव्हांजा वॾड़ा ख़ासि तौर ते तव्हांजी जीजल अम्मड़
लतीफ़ साईं जी पारखू उन जी हाफ़िज़ त हिकिड़ो रची रास थिया आहियो तव्हां पंहिंजे कुटुंब जे उन अङण तां, तंहिंजे करे तव्हां में जज़्बा आहिनि सिंध सां इश्क, सिंध सां प्यार जा। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त सवेरे साईं डॉक्टर एजाज़ तुर्क सां हो उन लाइ त पंहिंजो सरदार शाह चयो त झुंगारे सुठो थो, पर तव्हां बि से घटि न आहियो झुंगारनि में माशाल्लाह। जी बस यार मिड़ई थोरो थोरो करे करे क्वेश्चन में शामिल थियो, वाह वाह थी वञे न। जी त पोइ अगरि साईं सरदार शाह जी इजाज़त हुजे त सिंध जे लाइ हिकिड़ो थोरी नंढड़ी सी मूं शाइरी कई आहे, उनखे गुनगुनाए करे वठां। साईं हाँ, भले ज़रूर ज़रूर साहब। साईं। ॾिसो सकाफ़त खाते जो कारनामो आहे त वरी बि दुनिया में ॻोल्हे फनकार थो पोइ कनाडा में हुजे या किथे बि हुजे। इहा ॻाल्हि तो अॼु बिल्कुलु लॻी। केॾी बि दानिश्वरी ॾेई वठी असीं अचूं वरी बि वरी बि ॻाइण ते था। पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करियो। जी ऐं आऊं सरदार शाह साईं जी छा तारीफ़ करियां उन्हनि जे साम्हूं, पर जॾहिं बि सिंधी त आहियूं त साईं सरदार शाह सां ॾाढियूं कचहरियूं बि थींदियूं आहिनि, महफ़िलूं बि थींदियूं आहिनि, ॾाढी मोहबत ॾाढो प्यार ॾींदो आहे। ऐं इहो सरदार शाह साईं जो कमाल आहे जंहिं सिंध कल्चर खे जंहिं स्टेज ते अॼु कल्चर डिपार्टमेंट आहे उन में आउं चवां थो त वॾी कंट्रीब्यूशन आहे साईं सरदार शाह जी। ऐं जीअं सरदार शाह साहिबु चयो एजुकेशन जे पॉइंट ऑफ व्यू खां इहो बि ॿुधायां त जॾहिं एजुकेशन में हे मिनिस्टर हुआ तॾहिं जेको सिंध एजुकेशन में जेके पॉलिसीज़ उन साल 2 सालनि जे अरसे दौरान ठहियूं, अगरि उहे पॉलिसीज़ जो 20-30% जेकॾहिं इम्प्लीमेंट थी वञे त सिंध जी एजुकेशन खे हिकिड़ी नई राह मिलंदी। उन जे लाइ आउं यकीनन साईं सरदार शाह खे सलाम करियां थो जंहिं एॾी कमिटमेंट सां पंहिंजे उन कम खे बि निभायो जीअं कल्चर जे कम खे निभाइनि पिया। इन समूरे ॻाल्हि में इन जो न त पंहिंजो काज़ी मशहूद साहब वेठो आहे उतां उनजे मौजूदगी में ॻाल्हि थो करियां त मूंसां गॾु टीम में जंहिंखे जंहिं सभ खां घणो क्रेडिट वञे थो उहो काज़ी शाहिद परवेज़ साहब आहे, जंहिं एज़ ए सेक्रेटरी मूंसां गॾु राति ॾींहं कमु कयो। राति जो 12 बजे असीं पाण में डिस्कशन करण ईंदो, ऑफिस मां निकिरंदो, टाई उनखे पातल हूंदी हुई। वॾी ॻाल्हि आहे। 10 कलाक असीं मीटिंगूं कंदासीं ऐं उन शख़्स कॾहिं बि काज़ी शाहिद कॾहिं बि इहो फील न करायो त काऊं थकिजी चुको आहियां। इहो मूं अकेले जो क्रेडिट कोन्हे, उनमें काज़ी शाहिद परवेज़ जो ऐं अलीम लाशारी असांजो दोस्त जेको हाणे डीजी कल्चर आहे, इहे मुंहिंजी टीम जा मेंबर हुआ। इन्हनि जी वॾी कंट्रीब्यूशन हुई जंहिं इहो सॼो असां पॉलिसी फ्रेमवर्क कयो या सभु शयूं। सची ॻाल्हि आहे त काई साहब आऊं बि इन ॻाल्हि खे इंडोस कंदुसि तव्हां जेके ऐं सरदार शाह पंहिंजी जाइ ते दोस्ती तालुक, पर मूंखे ॾाढो ॾुख आहे त इहा वज़ारत तव्हां खां जॾहिं ख़ैर थींदियो आहे, ॻाल्हियूं कई बि उन जा कई सबब थी सघनि था, पर असांजो जेको बि हल्को लिखण पढ़ण वारो एॾो ख़ुशि हो ऐं त सिंध जी तालीम जी अॻुवाणी उन जा तव्हीं नाख़्वा थियो, उन ॿेड़ी खे तव्हां बाक़ाइदे सीर मां कढियो ऐं जेके तव्हां बुनियाद रखिया, सो उम्मीद कजे थी वरी बि हो हींअर बि तव्हां मुशीर आहियो। सईद गनी साहब मेहनती माण्हू आहे ऐं आऊं उम्मीद कयां थो त उहो सीरियस पाए ते इम्प्लीमेंट थींदो, पर कोरोना जो टाइम अची वियो, जीअं ही शयूं स्कूलूं ओपन थींदियूं त उम्मीद आहे त हू बिल्कुलु उन ते अमल कंदो ऐं उन पॉलिसीज़ खे कंटिन्यू कंदो। कलाम ॿुधो हाणे जेको नंढड़ो टुकड़ो काज़ी लिखियो आहे वाह वाह जी जी साईं बिस्मिल्लाह इरशाद कयो। मुंहिंजी सिंधड़ी सदा शल शाद हुजे, मुंहिंजी सिंधड़ी सदा शल शाद हुजे, मां सिंध जो थियां सिंध मूं लाइ हुजे, हो मुंहिंजी सिंधड़ी सदा। मुंहिंजे सोज़ में तूं सुर साज़ में तूं, मुंहिंजे दिल जी हर तंद तार में तूं, मुंहिंजे सोज़ में तूं, मुंहिंजे साज़ में तूं, मुंहिंजे दिल जी हर तंद तार में तूं, हो मुंहिंजे हर हिकु रम्ज़ ऐं राज़ में तूं, हो मुंहिंजे हर हिकु रम्ज़ ऐं राज़ में तूं,
तुंहिंजो ख़ादिम सदा मशहूद हुजे। वाह मशहूद साईं, वाह 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 मशहूद, वाह मशहूद, वाह 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 ज़बरदस्त साईं। हिते बाबा, वेठल सभु तव्हांखे दाद पिया ॾियनि। शाह जी शाइरी खां पोइ असां मिड़ी न वॾी ॻाल्हि आहे साईं। हिते सभु वेठल आहिनि, दाद ॾिनो आहे। ऐं अख्तर दरगाही साहब वेठो आहे, असांजे सिंध जो बहितरीन शाइर गायक, उन बि दाद ॾिनो आहे। असगर खोसो वेठो आहे, ऐं सॼी सिंध जेका ॾिसे पई, ऐं हितां ॾिसां वेठो त उहे बि तव्हांखे तमामु घणो दाद पिया ॾियनि। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।